अॼोके माशरे जी ॻाल्हि यादि रखिजो। जेकॾहिं वस पुॼेव त पेन पनो खणी इहा ॻाल्हि लिखी विछाइजे। जेकॾहिं पंहिंजा ज़हनी सुकून आबाद रखणु चाहियो था, ख़ुशहाल रखणु चाहियो था, त मुंहिंजो लफ़्ज़ यादि रखजांइ। मां उनखे तो लेक्चर ॾियां जेके नवां उभरनि था, जेके बालिग थिया, ऐं उन्हनि खे लेक्चर आहे। जेको इंसान अणपढ़ियल सां पढ़ियल लिखियल टच थींदो आहे न, त उहो छा थींदो आहे, आबाद ऐं शाद थींदो आहे। पढ़ियल लिखियल खे कॾहिं बि बर्दाश्त न कंदो आहे। उन्हनि ॿिन्हिनि में छा इख़्तिलाफ़ थींदा आहिनि, शक जा। जेकॾहिं मर्द पढ़ियल लिखियल आहे त अणपढ़ियल औरत जी चाहत करे इंशाअल्लाह तबारक अल्लाह उहो तव्हांखे सुकून ॿी क़यामत ताणी हूंदो। जेकॾहिं औरत पढ़ियल लिखियल आहे त अणपढ़ियल मर्द जी चाहत करे उन सां निकाह करे इंशाअल्लाह तबारक अल्लाह डिप्रेसर जो शिकार न थींदी। औरत जल्दी डिप्रेसर जो शिकार थींदी आहे, जल्दी। छाजे करे? छो त पाण बि पढ़ियल लिखियल हूंदी, हूअ बि पढ़ियल लिखियल हूंदो, मर्द हो बि पढ़ियल लिखियल हूंदो। उनजी ॻाल्हियूं दिमाग़ ते घणी पवंदियूं। हिकु त औरत खे शक जल्दी पैदा पइजी वेंदो आहे। मां पंज आङुरियुनि खे बराबरि नथो कयां, जेके आहिनि सो मां उन्हनि जी ॻाल्हि थो कयां। जेकॾहिं तूं पंहिंजे ज़िंदगी खे ख़ुशहाल गुज़ारणु चाहे थो त हिन लेक्चर ते अमल कजांइ इंशाअल्लाह तबारक अल्लाह। जेकॾहिं क़यामत ताणी छा जेतिरी तुंहिंजी हयाती आहे, ॾुख ॾिसी वञे, तूं मूंखे चइजांइ, को टेंशन ॾिसी वञे, मूंखे चइजांइ। छो तूं पढ़ियल लिखियल अणपढ़ियल औरत सां शादी कंदनि, उहो कॾहिं बि ज़िद ऐं बहस न कंदी अथई। जेकॾहिं पढ़ियल लिखियल औरत आहे त अणपढ़ियल मर्द सां शादी कंदीअ त यादि रखजांइ, उहो तुंहिंजी हर ॻाल्हि खे अहमियत बि ॾींदो अथई। आज़मा ॾिसजांइ मुंहिंजी अम्मा। अॼोको दौर छा आहे? अॼोको दौर छा आहे? तूं मूंखे ख़ुशि न रखे त ठीकु आहे, कोर्ट खुली पई आहे खुला वठण जे लाइ। यादि रखो, जेकॾहिं पसंदि जी शादी कयो न त सभ खां पहिरियों एडवोकेट वकील सां यारी लॻाइजांइ। उन सां गॾु हिकिड़ो ॾींहुं कोर्ट बि वञजांइ। पसंदि जी शादी करण खां पहिरियों कोर्ट जो चकर ज़रूरु कंदा कयो। ख़ुदा जो कसम यादि रखो, जेके पसंदि जी शादियूं कंदा आहिनि न, हिक ॿिए खे वॾा ख़्याल ऐं ख़्वाब ॾेखारींदा आहिनि, पोइ उहे ख़्वाब शादी खां बाद में पूरा न थींदा अथव। मां दावा सां थो चवां, नालो शेख ज़ुबैर आहे मुंहिंजा सुहिणा, हेॾे ॾिस, उहे पूरा न थींदा आहिनि। मां बार बार इहे तव्हांखे लेक्चर छो थो ॾियां, छो त तव्हां पंहिंजी ज़िंदगी था तबाह कयो, ज़िंदगी बर्बाद था कयो। यादि रखो, जेको इंसान तव्हांखे वॾा ख़्वाब ॾेखारे न, सम्झजांइ मुंहिंजो ॿेड़ो ई उहो गरक कंदो। जेको तव्हांखे वॾा ख़्याल ॾेखारे त सम्झजांइ त मुंहिंजी ज़िंदगी उहो तबाह कंदो। बाद में चवंदी त मां कहिड़ो पाण खे कुआड़ो आहियां। बाद में तव्हांखे ओसे पासे वारा शैतानगिरी छा कंदई, कोर्ट चढ़, कोर्ट में खुला वठेसि, धमकी ॾेसि, हीअं कर हूअं कर। ख़ुदा जो कसम मां उन्हनि खे लख लानत चवंदमि जेके कंहिंजे घर खे तबाह करण जे लाइ वेठा। लख लानत चवंदोमान, 1000 दफ़ा चवंदोमान। छो? शैतान इब्लीस हिननि जे दिमाग़ में आयो आहे, कंहिंजा घर जोड़ण जे बदिरां तोड़े था वेहनि। उहे जेके तोड़े वेहंदा आहिनि न, बाद में तव्हांखे छा चवंदा आहिनि ख़बर अथई? तूं जल्दी न करे, तूं छाजे लाइ तूं जल्दी कई, कोर्ट में चढ़ी। ग़लति ॻाल्हि थो कयां, ख़ुदा जो कसम ग़लति ॻाल्हि कयां। मूंखे साम्हूं ईअं सीने वारा ईअं प्रश्न हिकिड़ा हमिजो। तव्हां पसंदि जी शादी कयो, नो प्रॉब्लम। नालो शेख ज़ुबैर हयाती रही त मूंसां मिलण ज़रूरु ईंदे। जेकॾहिं मरी वञा त मुंहिंजी क़बर ते सलामी भरे वञजांइ। इहे ॻाल्हियूं जेके कयूं थी मैं जीअं पूरी न थियनि, रब जी ज़ात जो कसम मुंहिंजे नाले ते सरियाम दरपदर ऐं ज़लील कजांइ। इन केस ते हलण खां पहिरियों एडवोकेट सां यारी लॻाए। एडवोकेट सां यारी लॻाइण में पैसो न लॻंदो आहे मुंहिंजा सुहिणा, इन में नॉलेज मिलंदई। कोर्ट जो चकर न कटणो पवंदई, कोर्ट में जज जे आॾो पेश न थियणो पवंदई, कोर्ट में 10 माण्हुनि जा 5 माण्हुनि जा 100 माण्हुनि जे आॾो मुंहुं हेठि करे कटाड़े में न बीहणो पवंदई। यादि रखजांइ, पसंदि जी शादी त कयो था, बाद में अम्मा जी जल जी थन बि यादि ईंदी अथई। जज़ाकल्लाह ख़ैर, मां सलाम।